खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। क्यों न हो ममताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, क्यों न हो ममताज इस्लाम दुनिया भर के दीनों में। वहाँ मजहब किताबों में, यहाँ कुरान सीनों में। अज 29 जनवरी सन 2025 28 रजबुल मुरज्जब 1447 हिजरी अरबा वारे दिहाड़े ते घोटकीअ में बाईपास में उस्तादुल उलमा हज़रत साईं मौलाना मुफ्ती मोहम्मद हारून चन्ना साहब जे मदरसे मां फारिग शुदा हुफ़ाज़ कराम जी दस्तार बंदी जे सिलसिले में ही सालियानो प्रोग्राम मुनक़द कियो वियो है। अल्हम्दुलिल्लाह जिन मदरसे मां 11 कुरान जा हाफ़िज़ फारिग थिया। सब ॾाढा सुभान अल्लाह चओ। उन जी दस्तारबंदी उलमा कराम बुजुर्गान दीन कराईंदा। अल्लाह तबारक व तआला जे घर जे मथां राज़ी थींदो आहे उन घर मां अहिड़ा गुलाब जा गुल कढंदो। ऐं अल्लाह ताला जंहिंसां भलाईअ जो इरादो कंदो आहे उनखे दीन जी सम्झ था। कुरान जो हाफ़िज़ मामूली न आहे। कुरान जे हाफ़िज़ जो वॾो दर्जो आहे, वॾो शान आहे, वॾो मान आहे। ही जेके तव्हां असांजे इलाइक़नि में कुरान जा हाफ़िज़ पिया थियनि, आलिम पिया थियनि, ही कुरान असां वटि ईअं न पहुतो। ही कुरान रत जा दरियाह पार कंदी 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 अची घोटकीअ में पहुतो। मुफ्त में तव्हां असांखे कुरान जा हाफ़िज़ आलिम पिया मिलनि, मस्जिदियूं मदरसा कलमो सब मुफ्त। तकलीफ़ काई न आई। दुनियावी हिसाब सां तव्हां असांखे कई दफ़ा तकलीफ़ूं आयूं हूंदियूं, पर दीन इस्लाम जे ख़ातिर असांखे का बि तकलीफ़ न आहे। जेकॾहिं अचनि न तभी मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो सल्लल्लाहु अब ॾाढा मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया सदको वञास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाम नामी इस्म ग्रामी ॿुधो त दुरूद पढ़ो। एक दफ़ो दुरूद पढ़ंदो 10 दफ़ा रहमत। असांजी मजलिस एसी ताईं अल्लाह वटि क़बूल न थींदी। वह दुआ वह मजलिस वह कचहरी एसी ताईं अल्लाह वट काबिल कबूल ना है जैसी ने सदको वनास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मता दुरूद शरीफ न पढ़े। दुरूद दर्दन जी दवा तो दुरूद मर्जन का शिफा है, दुरूद रहमता, दुरूद बरकता। क्या मजे दिहाड़े महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझड़ा जो सबब दुरूद शरीफ है। वधिक शफात जो हकदार भी वो थींदो जिन दुनिया में दुरूद शरीफ घणो पढ़े। तकलीफ़ूं ईंदियूं ऐं मुझे साईं फरमाए जेकॾहिं तव्हांखे दुनिया में तकलीफ़ूं अचनि न दीन इस्लाम जे ख़ातिर या ॿियूं दुनियावी तकलीफ़ूं अचनि पोइ पंहिंजे तकलीफ़ुनि खे न ॾिसिजो, मां मोहम्मद जे तकलीफ़ुनि खे ॾिसी। मुझे एडियूं तकलीफ़ूं आयूं जे 1.25 लख नबियनि जूं तकलीफ़ूं हिकिड़े पासे रखो ऐं मां मोहम्मद करीम जूं तकलीफ़ूं ॿिए पासे रखी तोर कंदो न त मुंहिंजूं तकलीफ़ूं घणी वधी। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं मां अम्मा जे पेट में हुयुसि मुझो बाबा साईं वयो हो वापार ते अमड़ के चई वयो हो त मां मोटंदुसि इंतजार कजांइ।
साइना मना फरमाए थी मुझो घोट वयो मोटो त रस्ते में फौत थी। साईं जने जावा त मुझे साईं के बाबू को न हुयो, 6 महीनन जा पेट में हुया त अबू फौत। जावा त घर में गुरबत एडी ही जो दिए में तेल विझण जा अमर वेठ पैसाई को न। पर अम्मा आमना फरमाई थी जी जो मुझो बचड़ो जाओ जमण सा सजो कमरो नूर सा भरजी वयो। मायूं दायूं मक्की मां बार खण ईंदियूं हुयूं बाराड़ीअ में पारण जे लाइ। साईं जे दरवाजे ते आयूं जवाब मिलियो बच्चो आहे पर अबू कोने। दाइन जो सवाल इहो त अबू छा कंदो तस। वो एक बे के बियो चौन जंहिंखे बाबू कोने त पैसा केरु ॾींदो। हलो त वॾेरनि जा ॿार खणो पैसे वारनि जा। अम्मा हलीमा डाची डुबड़ी पान बीमार होरनिया मक्की में पूती। नंढड़ा बाल भजंदा आया दाई माई ॾाढी देर साईं वॾेरनि जा ॿार खजी वई। हिकिड़ो कहीं बि न कंदो 299 ताईं मोटी वयूं। अम्मा दी फरमाए मां के भलाउन बाले जो घर त ॾेखारियो। दरवाजो खड़कई अंदरा आवाज आयो केर। अम्मा मुझो नालो हलीमा मां सादिया कबीले जी आया बारड़ो आहे। अमड़ा मना चवेस थी माई बार आहे। सवाल इहो आहे त अबू छा कंदो तस। अम्मा दी चवे अबू कोने। हलीमा बीबी जो सवाल जे अबू कोने त तू त कुछ पैसा ॾींदी आ। गुरबत जो ज़मानो आ इलाइके में दुख। अदी मां छा ॾींदी मां आख़िरी मुझो बच्चो यतीम खणी वञ। कुछ वक्त खां बाद अचताए त ॾींदी मां। हलीमा बीबी चवे थी आमना बीबी भला पंहिंजो दर त खोल। ये जो दरवाजो खोले अंदर कदम लगंदा वया। दाई हलीमा जा ताक ही लगी अदी की थी चवे असी गरीब मिस्कीन तुझे घर में तेरी खुशबू आ जो किसरा जे बादशाह जे महलातुन में लागे। अम्मा हलीमा के अम्मा मना चवे थी अदे असी गरीब मिस्कीन एडी खुशबू कानो आणियो बाकी कानो आई। जै मुझे बचड़े के खणाई उन मुझे पुट मोहम्मद जी खुशबू थई। हुजूर पान फरमायो हो मां जायो में तो खुशबूदार थी करे जायो में गुस्ल भी चलो हो सुरमो भी पातल हो। अदी भला बारले जी ज़ियारत करा। अल्लाह अल्लाह आई मुझे साईं जे मता अच्छी यमनी चादर पई। हलीमा बीबी चवे थी चादर मथे कयो में मुझी बाले ते नजर पइजी वई। एडो हसीन जमील जिंदगी जा ॾिहाड़ा गुज़ारियो में एड़ो बचड़ो मां को न ॾिठो हो। वाह जो बचड़ो सोणो हो। अया मां समझुम त बच्चो नंढड़ पयो हूंदो पर ना ना ना। अल्लाह अल्लाह घोट की जा गैरतमंद मुसलमानो। अमा फरमाई थी मुझी नजर मोहम्मद करीम जे चेहरे ते पई। हिय जो ॾिठ में मोहम्मद नंढड़ न पयो हो जागे पयो। देखंद को न पियो ॾिसे मोॾे ॾिसी मोहम्मद मुर्की पयो हो। ॾाढा त चओ न सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एॾी चओ जी ख़बर पए त कुर्सियूं भरजी वयूं आहिनि सभु। दोस्तो ॻाल्हायो न बाबा। ओ मौलवी साहब ओ साईं घोर वञाए कुर्बान वञाए बस 2 मिनट थोड़ो तवजो। मां वरी वॾो मौलवी न आहियां
ऐं नंढड़ो सभिनी खां पर मुतवजो थींदा न वाइस पोइ उन जे करे मूंखे मज़ो कोन ईंदो ऐं आहियां बि मां लाड़काणे जो मौलवी लाउड बि टाइट जमाई ते बि टाइट असां लाड़काणे वारनि खे खपे लाउड भलो आहे पर तव्हां में अञा थधि जो असर नज़र अचे थो जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो न मूंसां गॾु मदीने बि हलंदो अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए अम्मा हलीमा मौलाना अशरफ अली थानवी रहमहुल्लाह नव्वर अल्लाह मरकज़ हुजूर जी बचपन लिखी है पीर जुल्फकार नक्शबंदी लिखी है अम्मा हलीमा महबूबन करीमन के भाकुर पाए बुधो बुधो चुमी दई सीने सा लगाई फरमाई मुझी लूह लूह ठरी पई सुको पासो मुझो साओ बन गई चवे दी हलीमा बीबी गाल बुध रुपयो न दे मोहम्मद दे त खणी वजा चे यकी पैसा भी चवे चे बस गलती है चे एक शर्त साली दी माए चे केड़ो चे मुझे पुट के खणी वणो वो जने वडो थे घुमण जेड़ो थे वो मोटा अज जास्ते त मां मोहम्मद के पांजे अबे जी कब्र देखारे इंदस ए जे मौलाना शान मुस्तफा किताब है मौलाना पीर जुल्फकार नक्शबंदी अल्लाह ताला उनके पास फरमाए लखियो दे वडो खणी वई जरे मुझो साईं शन सालन जा थिया त खणी आयस आमना तुझो पुटो घुमण जेड़ो थियो तई अमड़ा मना बीबी उम्मे ऐमन के चयो जल्दी कर मोहम्मद करीम के तैयार कर तैयारी जी त जरूरत नहीं सो त मुझो साईं असीदन में असल जमीलन में अजमल कामलन में अकमल सोनो तो यो सार सिंगार जी जरूरत ही लगे सार सिंगार कराए नंढड़ो काफिलो मक्के का हलियो अमल आमिना मुझो साईं बीबी उम्मे ऐमन ख्वाजा अब्दुल मुत्तलिब मिलो अमड़े जी मुझा बाबा करे थी वने बाबा मां वञा थी मोहम्मद के वठी करे बाजे अबे जी कब्र देखारे अचांसे ठीक आ पर मोहम्मद जी पारत थई कल वर्तियूं अच जाएसे अल्लाह अल्लाह हुजूर के वठियो पई वने मुझो साईं उम्र में नंढड़ा हा पर इल्म भी सभिनी खां घणो अकुल भी सभिनी खां घणो जमदे जाम होया शान महीना जे सशान महीना जे बार के गाल सालारन के नजर नहीं दियो मुझे सही के सजी जिंदगी याद जमदे जाम होयो हुजूर जी अम्मा जी जो बोले आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अमर मथा भी करे चयो अस्सलाम वालेकुम या अब्दुल्लाह ए अब्दुल्लाह मुझा सलाम कबूल कर अब्दुल्लाह तो चयो हो दमा मोटंदुस मोटी को नाए तुझे पेट में हुए अल्लाह तो के पुटनो आज जो नालो मामो हाणे तुझे कब्र जे मथा बीठो 23 साल उम्र थी वियसि अब्दुल्ला कब्र मां उथियो पंहिंजे पुट खे त ॾिस रब केॾो सुहिणो पुट ॾिनो अथई मोहम्मद जूं अखियूं त ॾिस मोहम्मद जा चपड़ा त ॾिस मोहम्मद जो चेहरो त ॾिस मोहम्मद जो सीनो त ॾिस मोहम्मद जे हलण जी लोड त ॾिस उन ज़माने में मुंहिंजो साईं नंढड़ा हा मुंहिंजे साईं जी अमर मिठे मोहम्मद करीम जे चेहरे अखियुनि जी पई तारीफ़ करे पर लोहे महफूज़ में ही कुरान मौजूद हो इन ज़मीन आसमान ते पैदा थियण खां 1000 साल अॻ में इन करीम कुरान के करीम रब पाण पढ़ियो हो सूरत आई सूरत यासीन अल्लाह अल्लाह मलाइकन ॿुधो हो चवनि पिया त मुबारक आहे उन उम्मत खे जंहिंखे इहो कलाम मिलंदो मुबारक उन सीननि खे जेके सीना इन क़ुरान खे जाइ ॾींदा मुबारक उन ज़बानुनि खे जेके ज़बानूं इन क़ुरान खे पढ़ंदियूं
जे मिठे मोहम्मद जे अखियुनि जो बयान रब लिखी छॾियो। अल्लाह अल्लाह घोट की वारो हिन क़ुरान जो मुतालो कयो। हिन क़ुरान में मिठे मोहम्मद करीम साईं जी सॼी ज़िंदगी लिखी पई आहे। सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्मे नबुवत जो बयान क़ुरान में, रहमत जो बयान क़ुरान में, अखलाक जो बयान क़ुरान में, चादर जो बयान क़ुरान में, अल्लाह अल्लाह सब्र जो बयान क़ुरान में, हिजरत जो बयान क़ुरान में, मेराज जो बयान क़ुरान में, चेहरे जो बयान क़ुरान में। अल्लाह अल्लाह हाय घोट की वार मुस्तफा जो चेहरो त ॿुधो, चपड़ा त ॿुधो, ज़बान त ॿुधो, क़ुरान जो के खोलियो। मुझे अंदर कुरान तो चे तो मोहम्मद मुस्तफा जे चेहरे जा कसम रब कुरान में कया। अल्लाह अल्लाह घोट की वार हवा सब ॾाढा सुभान अल्लाह जो कुरान पढ़ा। फरमाए त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वद्दुहा वद्दुहा वल्लैली इज़ा सजा। रब तो फरमाए कसम मोहम्मद मूंखे तुझे चमकदड़ रोशन चेहरे जो, तुझन वारन जो, अलम नशरह लक सदरक सीनो वलिसानो वशफतैन चपड़ा मुबारक ला तुहर्रिक बिही लिसानक लितजल बिही। मोहम्मद मुस्तफा जी पाक ज़बान मुबारक। अल्लाह अल्लाह रब तो हाज़ल बलद व औद हिल्लु बिहाज़ल बलद। रब तो फरमाए कसम शर्म के जो जंहिंमें मुंहिंजो मिठो मोहम्मद घुमे थो। अल्लाह अल्लाह ॾियण वारीअ जो रब कसम कयो। फरमाए ववालिदी वमा वलद, हर मां जो कसम। उलमा ये ना फरमाइनि, रब तो फरमाए कसम मांखे उन मां जो जे मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम खे ॼणियो आहे। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, शाने अहले बैत, शाने कुरान, शाने कुरान। अब आई चारा नंढ रबिया, अब आई नंढ रबिया, अब मां तो नारो हणा ता ॾाढिया चओ अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। ओ साईं सदको वञे हेठो जो फ़ाइदो था वठनि साईं, तॾहिं करे चवंदा इहो ई भले मथो वञे लाउड हिन जा हलनि। अबा हैदरी साहब लाड़काणे खां आयो आहे। तव्हांजो आवाज़ बाईपास ते पहुचण घुर्जे, तव्हांजो आवाज़ बाईपास ते पहुचण घुर्जे। मां सां गॾु नारो नारे तकबीर, ताजो तख्त खत्म नबूवत, ताजो तख्त खत्म नबूवत, जमियत उलमा इस्लाम। अजो दीन जे दुश्मनन के खबर पवे, अजो कातिरन के खबर पवे तो मोहम्मद मुस्तफा जा गुलाम घोट की बाईपास से मोहम्मद जे इश्क में जानियो कुर्बान करने जे लाइ तैयार आयो। आयो नबी से फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझी अम्मा रोए पई। बुधो 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 मुझी अम्मा रोए पई। मां वेझो वञी अमड़ के भाकुर पातो। अम्मा चयो पुट मोहम्मद अचुदा हलऊं, हीअ तुझे बाबे जी क़बर अथई। तुझो अबू ॾे वियो जितां कोई न मोटियो। अॻिते हली करे गजाई हुई अबवा। अम्मा वेठी मांखे सॾु कयई, ओ मुंहिंजा सुहिणा पुट, ओ चोॾीअ जे चंड खां वधीक चेहरे चिमकंदड़ वारा मुंहिंजा सुहिणा पुटड़ो, ओ गुलाब जे गुल खां वधीक खुशबूदार मुंहिंजा पुट। हेॾे त हुज़ूर फरमाए मां अम्मा जे वेझो वयुसि। अमर मांखे भाकुर पातो, अम्मा मांखे चुमी ॾिनी।
अला नेरड़ ते चुमी पई दे नेण पई चुमे अखियूं पई चुमे चपड़ा पई चुमे गलन ते पई चुमियोड़ अल्लाह अल्लाह चयो मास ओ मुझी मिचली जी जलमड़ अजो प्यार जो अंदाज ॾाढो निरालो एडो प्यार पई करे हुजूर फरमायो मुझी अमर मांखे चयो ओ मुझा सोना पुत्र वे जो आत्मा भाकुर पाया मां चुमियो डाय पुत्र वे जो आत्मा सिक लाया केड़ी खबर मता तुझी अम्मा तो का मोकलाए न वजे अल्लाह अल्लाह हुजूर फरमाया अम्मा जे वे जो दिस अम्मा मां के भाकुर पाई पाए मां अमर के रो पाया प्यार कंदे 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 मुझी अम्मा फौत थी चयो मां मर बाबा सही जी कब्र देखण आई अम्मा पान मोकलाए वई अम्मा उतना एक सफर वडो बियो उमिर नंढी बयाबान जंगल ॾाढे सवाई तो करे आई अल्लाह 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 तवज्जो करना हुजूर फरमाया नंढड़ो गयो में आए मुझी अम्मा मांखे छॾे वई मूंखे पंहिंजे ॾाॾे पालियो ख्वाजा अब्दुल मुतल्लब हुजूर फरमायो मुझी उम्र 8 साल थी वई मुझो ॾाॾो भी फौत थियो अल्लाह अल्लाह हुजूर फरमाया मांखे पंहिंजे चाचे पालियो अबू तालिब वॾड़ो थिस गार जे अंदर वेही करे अल्लाह जो ज़िक्र कंदो हुयोसि अल्लाह अल्लाह उते जिब्रील कुरान खणी आयो इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन इक़रा व रब्बुकल अकरमुल लज़ी अल्लम बिल क़लम हाय जिब्रील चयो त मोहम्मद कुरान पढ़ अल्लाह अल्लाह वरी सुतो पयो हुम वरी वही आई या अय्युहल मुद्दसिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर ओ कंबल पाए करे सुमण वारा मुझा सोना कुम उठ फअंज़िर व रब्बक फकब्बिर मुझा सुनाओ थी करे माण्हुनि खे टे ॼाण पंहिंजे रब जे वॾाईअ जा नारा खण वरी जिब्रील आयो उतल मा ऊहिया इलैका मिनल किताब सोना हे जेको तुंहिंजे मथां सां किताब नाज़िल कयो इनखे बि पढ़ अल्लाह अल्लाह हाय मुझे मिठे मोहम्मद करीम नुबुवत जो ऐलान कयो अल्लाह जे तौहीद जो ऐलान कयो मक्के जा माण्हू कावड़जी वियो जेके चवंदा अमानदार सचो हाय उहे मुंहिंजा दुश्मन बणिजी वियो कावड़जी वियो आया टोलो करो सरदार रईस वडेर आया मुझे चाचे रे अबू तालिब भाटे के समझो अलाए केड़ियों गालियों तो करे चवे पैसा चवे जेतरा जाओस हाय भले में भली माई जे परणायोस सरदार ये जी पग जो पारायोस असा जे महबूदन जे लाए कुछ न जो अल्लाह अल्लाह ख्वाजा अबू तालिब मुझे सही के घुरायो ओ मुझा सोना भाटा अजो रे साया होता राया वडेर राया पुत्र ही प्या चवन वाह बहादुर नबी वाह दलेर नबी वाह मुजाहिद नबी हुजूर फरमाए मुझा चाचा इन वडेरन के रईसन के जागीदारन के चो एक हथ ते चंड लाए रखो बे हथ ते सिज लाए रखो फरमा मोहम्मद मुस्तफा रब जी तौहीद बयान करायो आ पंहिंजे मौक़ूफ़ खां पोइ ते न हटंदुसि हाय वडेरा कावड़जी वियो सरदार कावड़जी वियो होतार कावड़जी वियो एॾो त दिलेरो एॾो त बहादुर नबी वियो छातो जो मके वारो अवां कावड़जी वञो मूंखे तव्हांजी का बि परवाह कान्हे मुंहिंजे लाइ मुंहिंजो अल्लाह काफ़ी हो इहा ॻाल्हि क़ुरान में लिखी पई अल्लाह अल्लाह घोटकी वारो साईं मोहम्मद हारून जे दावत अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह जो तव्हां अल्लाह जो क़ुरान पढ़ो सुभान अल्लाह फकुल हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम
केर मता सड़ी वञ सुबुह न हो ये हथ जली या हथ जने आदत छड़ी बा खराब आ ये खोले तो खोले अलाउड तो भलो आ पर जे न मां समझा तो आसा पाण समझो ता भाई सुभान अल्लाह सवेर भलो बोले बल्कि मां थकला महाराज 2 बजे सुतो डाडा सुभान अल्लाह ओ मक्के जा मुशरिक और रैसो वडेरो कावड़ दी वणो मां के तहां जी परवाह नाही मां मोहम्मद जे लाए मुजो अल्लाह काफी जी गाल बुधायो नाराज न थियो माजरत सा हमेशा दीन इस्लाम जी मुखालिफत वडेरन कईया मुंठ कोठी नजर रखियो मूसा अलैहिस्सलाम जे मुकाबले में फिरौन वडेरो आयो इब्राहिम अलैहिस्सलाम जे मुकाबले में वडो निमरूद खान आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वण्यास दीन जी दावत दिनी वडेरा आया अबू जहल आयो उतबो आयो शेबो आयो वडा वडा बहुतार जेको बियो कलमो पढ़े उनके मार पिया जन रास्ता रोक के न वञोस हजरत यासर कलमो पढ़ियो मार दिनो शहीद कयोस अल्लाह अम्मार के मार दिनो पुठिय ते नजर कर हजरत बिलाल के तदीरे दीदे सुमारे सीने ते पत्थर रखी चंदा बिलाल तड़पी मरी वन्या मोहम्मद जो कलमो छड़े वाणे वा यार बिलाल चवे दो ओ वडेरो ओ तारो सरदारो उमैया अबू जहल गालिब दो तड़पी मरण मंजूर आयो पर मिठे मोहम्मद जो कलमो चल मंजूर ना हो अल्लाह अल्लाह हाने दा जवान मार दादी नी तोसे मुड़े न दो हाने अबू जहल चवे दो बिलाल जान जो ख्याल कर सड़ी गई गली गई हजरत बिलाल दे दो उमैया गालिब दो ओ जान जी परवाह ना गे जान जाने जान वारो जाने जहर बजान लियो उन दे नाले दे टुकड़ा टुकड़ा थी वने त सौदो डाडो सस्तो आ अब जान के लिया अब जान के लिया अल्लाह जे नाले ते थी वने त भलो आ कुर्बान थी वने ना बीबी सुमैया इस्लाम जी पहिरीं शहीद बुधो असा के मुफ्त में दीन मिलिया उसी को भी उसी बुधाए तो मौलवी साहब मतो ना बाकी मारे मिली ही कलमे दे उसी को जवान बुधाए ना मुफ्त में हर शय मुफ्त में एक कुरान मुफ्त में कहा के साल में साईं मोहम्मद हारून जे मदरसे में कुरान जा हाफिज भी मुफ्त में था मिला मामूली गाल थोड़ा तवज्जो सुमैया इस्लाम जी पहिरीं और शहीद और कलमो दी पढ़े अबू जहल दे दो कुरानी साथे दिमाग खराब तो थई मोहम्मद जा कलमा थी पढ़े जी पढ़ंदस अगे सा जो तू सरदार हाने ना है वडो जालिम होयो मुझे साईं जी रास्ता रोक विच दे कुरानी के बिहारे बहुत घुराई एकले मोतर बि डक शादी चई रसल सा बदी भैया वाह माई ईमान वारी तुझो ईमान मजबूत वाह मां सुमैया चवे थी अबू जहल दिसा थी अखिन सा उथन में बदी भैया या दूर चढ़ो इशारो नीले हे ओटो के देवी दो हे देवी दो मां बादती नी माए पर मिठे मोहम्मद जो कलमो न छनी दी मां बीबी सुमैर जो क्यों कढियो अंधड़ी थी वई मोहम्मद जा कलमा न पी छड़े अल्लाह अल्लाह मुझे साईं काबतुल्लाह में नमाज अदा पढ़न उठन जा ओजदा रखन अल्लाह अल्लाह हाय कलमे वारो मुसलमानो तवज्जो करो खुदा जी सा जो कसम 95 किलोमीटर मक्के का मुझो साईं हलियो आ घोर वञाए सदको वञाए ताइब जे शहर में आयो ताइब जा 3 वडेरा 3 सरदार 3 भाइर ये बेटा खास मुझो सोनो साईं हसीनन में हसन जमीलन में अजमल कामलन में अकमल वडेरन में आयो ओ पुत्र ओ साहब ओ वडेरो मां मोहम्मद मुस्तफा ताले अल्लाह जो पैगाम खणी आयो आया उलू ला
इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहून ला इलाहा इल्लल्लाह जो कामयाब थी वेंदो रब का सवा कोई माबूद कोन है ऐ मां मोहम्मद मुस्तफा अल्लाह जो रसूल आया हाले जगह क्यों एक कुर्सी में यार था ना इतना इतना पितकड़ा मथे चाह दले दल नदन गेट यार ता वडा मथे अब तन लाइन पुत्र वडन के जाय लीबिया ओथी मोली ता डाली वाला मथे ए नंढड़ा तालिबान न वेही रो हेठ ता वरी हेठ वेयो ए मथो चार्ज फेरो तो सब मथे दस परी कुर्सी ता संभालियो खैरा वडा जो देर इंदा तो ई थी हां ओ दोस्तों बुधो हक दा इहो हो थोरो जागो था अब जागो था असा सिंधी मेहमान नवाज चन्ना भी वडा मेहमान नवाज सऊदी वञ मेहमान नवाजी कंदा हिते भी बाग चन्ना जे होटल जे चाहियो प्यारे मुफ्त में बुधो बुधो मदीने जे मीर इमामुल अंबिया मथे जबल जे चोटी ते चढ़ी करे हेडे मोह कयो हो हिंद ऐं सिंध लाइ फरमाया रीहुम मिनल हिंद वल सिंध पाण फरमाया मूंखे दीन इस्लाम जी खुशबू हिंद ऐं सिंध मां थी सिंध बाबुल इस्लाम हुयो आहे रहंदी सिंध जे माइन जे दिलनि में दीन जी मोहब्बत हेॾी आहे जो सिंधी टोपी ठाहींदियूं आहिनि त मेहराब जी जाइ छॾींदियूं सही जी जाइ मेहराब टोपीअ ते मेहराब ठहियल आहे ॿुधो ॿुधो ऐं तव्हांखे इहा ख़बर आहे त हज़रत अली साईं जे घर वारनि मां हिकु घर वारी सिंधियाणी तव्हांजो अजरक साईं वटि पहुतो तव्हां दीन इस्लाम अगला अरब भी ये मेहमान नवाज आ अब आरे ने सुमरे अरबी मेहमान नवाज आ किए इंदड़ विंदड़ के मानी खाराइन पानी प्यारे तो भी बड़ा सखी पर मोजो साईं जो आयो त वडेरन पाजी सकाफत विञाई सकाफत विञाई न त चवण साईं अचो वेहो पानी पियो मानी खाओ पो कचरी कयूं था ताजो प्रोग्राम ॿुध न वडेरे छा चयो वडे वडे बोतार तू नबी रे रे तू नबी साईं तू नबी नबी साईं के बचे तू नबी अब गालाए त न ओराना ओ सोशल मीडिया मरी मां गरीब आया ओ बेली बली गालाए जाए थोरो तो अल्लाह से ताके बरकत ता ये प्रोग्राम पूरी दुनिया थी अल्लाह ताके वधाए सोशल मीडिया वारो वडो दीन जो कम क्यों आयो हर दौर जे हिसाब सा मुफ्तिन जो जायज क्यों त पहुंच तो वडो कम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चई तू नबी है नबी ने फरमाया हां मां अल्लाह जो नबी है बेली अल्लाह जो नालो तो मुझे थोरो लफ्जन के थोरो लफ्ज नंढड़ा तव माना वडी मुझे साईं के जी तू अल्लाह जो नबी है साईं फरमाया हां मां अल्लाह जो नबी है ते तो को साहब होई सी कोन अल्लाहु अकबर अरे केड़ी कमी है ओ भोतारा कुमे पे त ककर शाव पे कर हल्ले पे त तबी जमीन तले वांगुर वेह भी मोहम्मद साईं जे कदम जे हेठा पई अचे चेरो मथे पियो करे त किबलो पो मट जे हथड़ा पियो खणे त मींह पियो वसे केड़ी कमी मुझे साईं के ये चई नबी फरमा हा त मां अल्लाह जो नबी बेवरी चयो लाओ कल्ले मोका या भी ओडा जी ने माने टाइम कोन तो ना गलाई अन मी कदा ओ मौलवी ना मला के जो टाइम कोन ओए लाओ कल्ले मोका मां तो सा गलाई दी सी ना क्यों वरी जेको नंढड़ो बोतार होयो काबे जे गिलाफ के बे सिबे काबतुल्लाह जी इबादत यानी काबे में मेलो लगंदो हो मक्के पाक में हाजन के पानी प्यारींदा मेहमान नवाज ये काबे जे गिलाफ में के सिबे पयो मुझे साईं के चाहिए काबे जो गिलाफ से बांधो टुकड़ा टुकड़ा कंदुस तो के नबी करे न मनी दिसो उखरज मिन बलदिना निकरो सने गोठवा अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो सरदारो बोतारो वडेरो भली मुजी दावत कबूल न कयो भली मुजो कलमो न पढ़ो यारो मुजो ताते जोर न गे पर गाल बोतो मुजी रहे रे गाल बोतो मुजी रास्ता रोक न कयो मक्के वारन मुजी रास्ता रोक कोई मां मोहम्मद मुस्तफा कलमे जी दावत ॾिनी मक्के वारन मूंसा दुश्मनी कई अग में सचो चवंदे अमीन
चौंदा सादिक चौंदा हाणे मांखे चरियो था चवनि हाणे मांखे चवंदा तूं शाइर मुंहिंजी रस्ता रोक कई अथनि जेको मुंहिंजो कलमो थो पढ़े उनखे मार था ॾियनि यासर खे मार अमार खे मार सुमैया खे बाद सुमेर जूं अखियूं कढियूं बिलाल खे त धीरे धीरे सुम्हारियो अथनि मां वञा थो गलीअ मां भितर था हन पत्थर काबे में निमाज़ पियो पढ़ो उठनि जा ओज था विझनि हुननि मुंहिंजी रस्ता रोक कई ताइब वारो अव्हां भली मुंहिंजो कलमो न पढ़ो पर मुंहिंजी रस्ता रोक न कजो छॾे ॾियो मां वञा ग़रीबनि ॾे वञा मज़दूरनि ॾे वञा हारनि ॾे वञा ये ग़रीब मज़दूर हारी मां मोहम्मद करीम जो कलमो भी पढ़ंदा त मां मोहम्मद जो ग़रीब साथ भी ॾींदा चओ न सुभान अल्लाह हुजूर फरमाया मां दीन जी दावत ॾिनी मुंहिंजे दीन खे क़बूल ग़रीबनि कयो ग़रीबनि जा बच्चा कुरान जा हाफ़िज़ अॼु जेके साईं हारून जे मदरसे मां हाफ़िज़ 11 निकिरंदा के सरदार जा पुट न वॾेरनि जा पुट न ग़रीबनि मिस्किननि जा हुजूर फरमाया फतूबा लिल ग़ुरबा ओ ग़रीब यार तव्हांखे मां मोहम्मद करीम जी मुबारक जो क़यामत जे ॾियारे अमीरनि खां 500 साल पहिरियां ग़रीब अॻ में जन्नत में वेंदा ग़रीब वॾेरनि खे मुखालिफ़ ॿुधो 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 नबी से फरमाया छॾे ॾियो मां वञा ग़रीबनि त उन्हनि छा कयो गुंडा गुंडा बदमाश बदमाश घुरायूं हेरे छोड़ हेरे छोरा हेरे अफ़सोस पतराणो सहादा मजनून चरियो आयो अथव शाइर आयो अथव हुजूर फरमायो साढा 3 महिलनि ताईं माण्हू मुंहिंजे पोयां पत्थर घर छॾींदा आया ग़ुलाम सैद खे वर्तमान त हलऊं अॻ में मुंहिंजो साईं या सदको वञा सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻ में पोयां पत्थर हणंदा त हुजूर खे पिया चवनि चरियो मजनून अरे मुझे साईं के अल्लाह कुरान में ये अरे तहां शायर हो तहां मजनून हो मुझे मोहम्मद जो ये वली ना है जो शेर चयो मां शेर सेखाराई न तमास वमा अल्लमना उश्शिर वमा यंबगी ला इन्नु इल्ला ज़िक्रु व क़ुरआनुम मुबीन हे मुझे मोहम्मद जो वली ना है शेर किए चवंदो मां त कुरान सेखारियो तमास अरे मुझो नबी अजीम त मुझे नबी अजीम जे मथा मां कुरान भी नाज़िल कयो अजीम अजीम नबी जा अखलाक भी अजीम या गाल रब हिन कुरान में कलम जो कसम खड़ी करे बुधाई अल्लाह अल्लाह आए कोट की वारो अवा सब डाडा सुभान अल्लाह जो तमा अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाइदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नून वल कलम वमा यस्तुरून बिनिअमत रब्बिका बिमजनून व इन्न लका लाअजरन गैर ममनून व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अजीम नबी असांजो नबी अजीम चओ असांजो नबी अजीम अजीम नबी जे मथां मां कुरान भी नाज़िल कयो अजीम नबी भी अजीम नाज़िल किताब कुरान कयो मां उहो भी अजीम अजीम नबी जा अल्लाह तो फरमाए अखलाक भी अजीम जागो ता मुरे ॾिसो मुरे ॿुधो साईं आया साहबी गॾा रे रे तोर साहिबी गॾा जियां जो आया बाग जे अंदर हलिया विया माण्हू ॿाहिरों चौधारी पत्थर मजनून मजनून हेरे रे रे हेरे ॾिसो मुरे ओ बुजुर्गो अल्लाह जो नालो अथव मुस्तफा के दीन इस्लाम जे ख़ातिर तकलीफ़ केॾी आई आहे ऐं अल्लाह पंहिंजे तौहीद जे ख़ातिर पंहिंजे महबूब खे बि पत्थर अल्लाह, 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 अल्लाह फरमाए मौजा दिल पर
कुरान तो फरमाया अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला निस्बहु अव युनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरतिलिल कुरआन तरतीला। मुरे दरसो गलाए मातो न जेको गलाए को उन्हें दसो जेको अचे उरे न मुरे दसो मुरे जलसो वडो आ न साईं जो मरकजी जन सकेंद्र भी आए न त हेठ जेको मज़ो आ न मथे ना है वाइद में जेको हेठ मज़ो आ न वो कुर्सी ने ना है हां पर ताजी मर्जी कुर्सी ने बैठा तो मेहरबानी कयो हेली मुरे ॾिसो न जेके न था मुरे ॾिसो या तो खणो माशाल्लाह हिकु भी न तो ॾिसे हिकु भी न तो ॾिसे मां जो जेके न था ॾिसनि जेके भला तवज्जो सां क़ुरान था ॿुधो भई त मथे खणी सुभान अल्लाह चओ। अल्लाह फरमायो पहरी वही आई पहरी इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ मोहम्मद कुरान पढ़ वरी आई उतलु मा उहिया इलैका मिनल किताब मोहम्मद नाज़िल कईंदा वही कुरान किताब पढ़ या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला ओ चादर पाए करे सुमण वारा मोजा सुण कुमिल लैला राजोत थोरो वक्त इल्ला कलीला निस्बहु अव युनकुस मिन्हु कलीला अदरात या दरात का थोरो वक्त उठी करे छा कया वरतिलिल कुरआन तरतीला मुझा मोहम्मद कुरान पढ़े रे ठाए ठाए कुरान पढ़ अल्लाह 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 तवज्जो करना अर्ज कया ओ कल्बे वारो मुसलमानो पढ़ी वही आई कुरान पढ़ वरी आई कुरान पढ़ रब फरमाए मुझा मोहम्मद नारे तकबीर शाने मुस्तफा शाने कुरान अजमत कुरान नारे तकबीर नारे तकबीर। पारी वही आई कुरान पढ़ वरी आई कुरान पढ़ वरी आई कुरान पढ़ ओ मुझा मोहम्मद सदको जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मको चरणो पवई छड़ जाए आबे ज़मज़म जो मिठो को चरणो पवई छड़ जाए मक्का में इब्राहिम चरणो पवई छड़ जाए अबे डाले वारा घर चरणा पवई छड़ जाए ओ मुझा मिठा मोहम्मद करीम पत्थर लगनी बर्दाश्त कर जाए मेहना जनी बर्दाश्त कर जाए शायर बैठो न बर्दाश्त कर जाए चढ़ो दा चवन बर्दाश्त कर जाए पर फस्तमसिक बिल्लज़ी ऊहिया इलैका मिनल किताब। ओ मुझा मोहम्मद मुझे कुरान न छड़ जाए मुझे कुरान के मजबूती से पकड़ जाए अल्लाह अल्लाह छाजे करे इन्नका अला सिरातिन मुस्तकीम तकलीफ है जाई सब बर्दाश्त कर जाए मुझे कुरान न छड़ जाए मोहम्मद तू सीधे रास्ते पे आ सीधे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आया बाग में वेठा ये टेक दे ताइफ में ताइफ 10 ॾींहं बाग 10 ॾींहं नबी सही ताइफ में रहा 10 ॾींहं 3.5 मेलन ताई करो चलेलो मुहासरो नबी सही जो अकेलो जिसमें पत्थर लगा खून मुबारक दाढ़ी मुबारक जूती मुबारक सहाबी गदा अजी जे बाग में वेठा तो बाग जे मालिक ॾिठो अंगूरन जो बाग हो खजी जे वण ता टेक रही वेठा मालिक ॾिठो गुलाम के चई यार केॾो सुहिणो आलाए छो त माण्हू पत्थर हणन से अंगूर ॾेई अचेसि साईं अंगूर खाओ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ अंगूरन ॾे वधायो छा चयऊं बिस्मिल्लाह गुलाम ॾिसेसि पियो न बिस्मिल्लाह करे न ॿुधो बिस्मिल्लाह
बिस्मि उज़ा बिस्मि मन्नत अल्लाह अल्लाह मुझे सही जैसो का तो जो आए चाहिए इराक जो आया हुजूर फरमायो हावत इराक में अल्लाह जो नबी मुझो यूनुस अलैहिस्सलाम होयो कौम के वली तबलीग गई कौम न पई मनीस तकलीफूं आयस रब चयो होयस अज़ाब आनी दो माए पर यूनुस मां बुधाईंदो मां अल्लाह अल्लाह उन गुलाम चयो मुझा साईं तव्हां यूनुस खे कीअं था सुञाणो साईं मुझा हेॾा के पत्र चोदाण चवंदा मां अल्लाह जो आख़िरी नबी आया मां मोहम्मद आया मां के रब मोकिलियो अदा मां जी ॻाल्हि नथा ॿुधनि हुज़ूर पुरनूर सदको वञा सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद हुज़ूर फरमाया अल्लाह मुझे मथां क़ुरान नाज़िल कयो इन क़ुरान में मूंखे यूनुस नबी जो किस्सो ॿुधायो अथई नूह नबी के भी पत्र क़ौम हया हाय नबियन के तकलीफूं आयो मूसा अलैहिस्सलाम के भी वॾियूं तकलीफूं अल्लाह तो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू ला तकूनू कल्लज़ीना आज़ौ मूसा वबर्रअहु अल्लाहु मिम्मा क़ालू वकाना इंदल्लाहि वजीहा ओ ईमान वारो जे मूसा के पंहिंजी क़ौम ईज़ायो मुझे मोहम्मद के तमाना ईज़ायो अल्लाह हुज़ूर फरमाता यूनुस नबी अल्लाह जे रसूलन मां हो मां के रब क़ुरान में ॿुधायो सिपारो टियो सूरत साफा जे पोइ रुकू में अल्लाह तो फरमाए मुझा दिलबर मुझो यूनुस रसूलन मां हो जॾहिं कावड़ जी निकतो बिना इजाजत जो आयो बेड़े में चढ़ो बेड़ो बुॾे पयो हाय विच दरिया में उणा विधो बेड़े में कुड़ो जेको जनाब यूनुस नबी जो पयो ए दफा विधो आखिर पानी में भुल ॾिनई मच्छी जे पेट में मारायो मांस 40 ॾींहंनि खां बाद में सॾे पयो मूंखे मच्छी जे पेट जे अंदर पानी जी ऊंदाई मच्छी जे पेट जी ऊंदाई हैरा जी ऊंदाई इहा ॻाल्हि क़ुरान में लिखी पई तो घोट की वारो ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ा फरमाइंदा व इन यूनुस लमिनल मुरसलीन इज़ा अबक़ा इलल फुल्किल मशहून वसागम फकान मिनल मुदहवीन फल्तक़महुल हूत वहुव मुलीम फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन ललबिथ फी बत्निही इला यौमि युबअसून अल्लाह अल्लाह वरी भी जाते फरमाए तो सिपारो 17 सूरत अंबिया फरमाए वज़न्नून इज़ ज़हब मुग़ाज़िबा फज़न्न अल्लन नक़दिर अलैहि फनादा फ़िज़्ज़ुलुमात अल्ला इलाहा इल्ला अंता सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़्ज़ालिमीन मच्छी जे पेट में नबी मच्छी के पेट में कंहिंखे पोइ सॾे हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मच्छी के पेट अल्लाह कौम ईज़ायो रब चयो त मां अज़ाब आनींदो मान ॿुधाईंदो साईं बग़ैर मोकल जे निकिरी पियो हज़रत नूह अलैहिस्सलाम के कौम पत्थर हया छा चई रब ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन तैयारा इन्नका इन तज़रहुम युज़िल्लू इबादक वला यलिदू इल्ला फाजिरन कफ़ारा पत्थर लगा बद्दुआ हु नजीउल्लाह मिठू मोहम्मद रसूलुल्लाह हबीबुल्लाह अल्लाह फरमायो जिब्रील वंज मुझे सोने के ताइफारन पत्थर हया चवेस भई जबल पाण में मिलाया अटो कयान जिया तू चो वाह शफीक नबी वाह हमदर्द नबी वाह वफादार नबी वाह रहमतवर हुजूर चयो और मुझा मौला करीम मुझो कुरान में लक़ब लिखियो दे वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन
मुबीन। ओ मुझा रब करीम मुझो कुरान में लकब लिखो थई सारे जान जला रहमत अल्लाह ए मुके न त सुञाणे न त पत्थर न अल्लाह उम्मत कौमी व इन्नहुम ला यअलमून। अल्लाह मुझी कौम के हिदायत कर इनके मुझे मकाम जी खबर ही ना हो मुझे न हो पत्थर न हो। अल्लाह कलमे वालो नूह अलैहि सलाम के पांची कौम पत्थर हयो बदुआ कर उम्मत तबाह थी वही मोहम्मद मुस्तफा के पांची कौम पत्थर हयो मुझे सही दुआ घुरी करे पांची उम्मत बचाइया। नारे तकबीर शाने मुस्तफा अजमत मुस्तफा किरदारे मुस्तफा नारे तकबीर। ओ दोस्तों नबी अलैहिस्सलाम दुआ घुरी अल्लाह इनके भोलो न कजाए अल्लाह इनके बांदर न कजाए अल्लाह इनके पत्थर जो मीह न वसाए जान। मां त चवां थो जहिड़ा असांजा कम आहिनि अॻियुनि क़ौमुनि खां वधी विया आहिनि। ज़िना असां में चोरी असां में ठगी असां में गिला असां में शिरक असां में उन्हनि में हिकिड़ो गुनाह लूत अलैहिस्सलाम जी क़ौम जे गुनाह जी ख़बर अथव पत्थरनि जो मींहुं वसी। मूसा अलैहिस्सलाम जी कौम चवणो न वरतो भोला बांदर बणजी विया। नूह अलैहिस्सलाम जी कौम बुढ़ी मरी वई। ये सब ओए बुराइयों असां में मौजूद आहे। तू न तो मरे तू शक्ल न थी बदले जे पत्थर जो मींहुं न तो वसे छाजे करे जो मदीने जे मीर जी दुआ है त अल्लाह मुंहिंजी उम्मत जी पारत थई। असां वेझो न असां दीन इस्लाम जे वेझो न उलमा के ॻारियूं असां मदरसे वेझो न हुजूर जे मकाम जो पतो ही न। अॼु बता ने मेड़ खणी आयो हा तो उलमा सां ताल्लुक कायम कयो कंदो उलमा सां मोहब्बत कंदो। मां तव्हां ॾे अर्ज़ु खणी आयो आहे रात मेराज जी कल 27 जी रात ही अॼु 28 साईं मेराज ते विया वॾो कुझु वाक़िया ॾिसी आया जहन्नम जो सैर कयूं जन्नत जा नज़ारा। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने मथे विया अर्श खां न अब वेझो जने रब जे साम्हूं थिया न जे उदन या मोहम्मद उदन या अहमद उदन या खैरल बरी वेझो आओ मुझा मोहम्मद वेझो आओ मुझा अहमद वेझो आओ सभनी का भला मोहम्मद सभनी का भलो लगा तो ही करे एदा पत्थर हालांकि अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम ते थी सही उहद जे मैदान में ताके वली तकलीफ आई अवां जो डंद मुबारक शहीद ए मथे मुबारक में कड़ियों टोपले जो हली वयो साहबी चको हणी कदी डंद मुबारक सहाबी जो निकरी आयो अवां बेहोश थी वयो ओ तजे मैदान में मुझे साईं जे चेहरे मुबारक ते रत अली उल मुर्तजा पंहिंजे चादर सां इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे के ओंघियो। जागो आलिम घणा मूंखे बि काशर मिलियो मां 2 कलाकनि वारो आहियां। हां मां वॾो घटि में घटि 2 कलाक हूंदा पोइ मुंहिंजो भउ थींदो आहे। हा जागो दा चवो जेके निंड पिया हुआ तो घणो ॾिसां मां ख़ैर बस हाणे ॻाल्हि ॿुधो अर्ज़ु इहो अथव मुंहिंजो मेराज वारी रात साईं न्यापो खणी आया पोयों सॾु थो या मोहम्मद सभु चओ सल्लल्लाहु मुर उम्मतक अक्रिमू सलास ओ मुझा सोना पंहिंजी उम्मत के मां अल्लाह जो न्यापो ॾे त 3 शख़्सनि जी इज़त कनि अल आलिम अल वालिद हामिलुल कुरान चवें त आलिमनि जी इज़त कयो अबे अम्मा जी इज़त करियो कुरान जे हाफ़िज़नि जी
आलिम वली शय मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सदको वञा सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मुंहिंजी दिल थी चवे मुंहिंजी उम्मत सब आलिम थी वञो कुन आलिमान आलिम थियो जे आलिम न थियो त ओ मुतालिमान भला तालिब बणजी वञो तालिबन जो भी दर्जो वॾो आहे अल्लाह अल्लाह कोट की जा मुसलमानो ही तालिब इल्म जेके इल्म जी तलब था कनि कुरान था पढ़नि ये वॾे शान वारा अथई तव्हां सां घुमंदा हो तव्हां सां पेर रोड ते हूंदा आहिनि पर कुरान वारा तालिब इल्म पढ़ण वारा घुमंदा आहिनि इन्हनि जे परनि जे मथां मलाकनि जे परनि जे मथां इन्हनि जा पेर हूंदा आहिनि हुज़ूर फरमाए कुन आलिमान सभु आलिम थियो न त पोइ तालिब थियो तालिब बि नथा थियो त ओ सामियान भला आलिमनि जी मजलिस में वञो जीअं अॼु आया हो ईंदा कयो जलसन ते आख़िरी आलिम जी ज़ियारत करे पोइ वेंदा कयो छो त आलिमनि जो दर्जो वॾो पाण फरमाए जंहिंखे आलिम जी चेहरे जी ज़ियारत कई रब जी रहमत जो मींहुं वसी पवंदो पाण फरमाए जेको के आलिम जे मजलिस में वेठो ॼण नबीअ जे कचहरी में वेठो अल्लाह अल्लाह छो त हुज़ूर फरमाए अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबियनि जा वारिस अल्लाह तो फरमाए मकान ॾिजण वारा आलिम अथव इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा अल्लाह तो फरमाए मकान ॾिजण वारा मुंहिंजा आलिम अथव आलिम जाल हिकु जहिड़ा न अथव आलिम सॼी राति निंड पियो हुजे आबिद सॼी राति नफ़िल पढ़ो रब तो फरमाए इन आबिद खां वधीक मां अल्लाह खे आलिमनि जी निंड प्यारी आहे आलिम न थियो आहे तालिब थी आप न थियो आहे कचहरी में अचो जलसन में वेंदा कयो आख़िर जा वेंदा कयो वरी उलमा जे कचहरी में वेंदा कयो आलिम इहो बि न थियो इहा बि नसीब न थई घर वेठो आहे कारोबार आहे कमनि थो करे गाड़ी थो हलाए दुकानदारी तो करे ओ मुहिब्बन मुझे सही फरमाए तुझे दिल में आलिमन सा मोहब्बत हुजे मोहब्बत अलमरो मा मन अहबो कमा क़ाल पान फरमाए जंहिंजी जैसा मोहब्बत होंदी उन सां गॾु होंदो मां तव्हांखे दुआ कई वञा त क़यामत जे ॾियारे उथूं त अल्लाह असांखे साईं अहमदुल्लाह आले जी सां उतारे साईं अब्दुल करीम कुरैशी सां उतारे साईं ताज महमूद अमरोटी सां उतारे अल्लाह शहीद खालिद महमूद सां गॾु प्यारे सौदो सस्तो आहे न भला तकुन खामिसन 5 नंबर ते नाच जाए आलिमन के गारियूं ॾड़ी जाए आलिमन जी गिला न कजाए आलिमन के हकीर न समझ जाए आलिमन जी मुखालिफ कया त छा थींदो फतोहलक तबाह थी वेंदे बर्बाद थी वेंदे तबाह थी वेंदे आलिमन सां मोहब्बत हूंदई न पोइ कणक में धड़क बि हली वेंदी अंबरा वठी आयो चकी गुलाब जे गुल जी 100 रुपए मिले उनमें छबर ही छबर का के पूछो तू तो छबरा तो के गधा कइला घोड़ा हेले बाग में चमन में की गुलाब सा जे मां लहा टको ही नवा के मां के गधा घोड़ा कइला पर मुजी संगत गुलाब जे गुल सा ही मुजी यारी उन सा ही मां उन जे साए में होयस तंजे करे चमन ए बाग मां गुलाब जो गुल निकतो उन जी कीमत 100 त मां छबर जी कीमत भी 100 असां ये गुनाहगार आयूं ये आयूं पर न आलिमन सां गॾु बि चाहंदासीं न क़यामत जे ॾियारे अल्लाह आलिमन खे चवंदो मां तव्हांखे इल्मु न दिलाए न हो त मां तव्हांखे अज़ाब कयां उते बि इज़त अॼु बि इज़त हलो जन्नत में पोइ आलिम विया जन्नत में त तो ऐं मूं पारो गुनाहगार बि आलिमन सां गॾु जन्नत में हलियो आलिमन जी त कयो कुरान जे हाफ़िज़ इस्लाम जा झंडा अथव अॼु साईं जे साईं मोहम्मद हारून साहब जे मदरसे में 11 कुरान जे हाफ़िज़नि जी दस्तारबंदी थींदी ॾिसंदो अथव ऐं रीस कजो इते रीस न कंदा त छोरा सां बि छॾियूं त बच्चा पढ़नि होॾे रीस कंदा होॾे साड़ो कंदा इनखे कार छो आहे अब अलाह हली त तोखे बि साड़ छो इते रीस कर अॼु हिन जो बच्चो हाफ़िज़ थियो आलिम थियो मां बि पढ़ायां गुज़रियल साल के 12 कुरान जा हाफ़िज़ थिया जिन विफ़ाक़ में मदरसे में इम्तिहान ॾिनो उन्हनि खे सनदूं बि मिलंदियूं बुज़ुर्ग ईंदा अकाबिर ईंदा दुआऊं थींदियूं मां दुआ थो कयां त अल्लाह ताला साईं मोहम्मद हारून साहब दामत बरकात मुला आलिया जे हिन मदरसे खे मज़ीद तरक़ी अता फरमाए ज़िंदगी बाक़ी मुलाकात